नाज़रीन, जैकमाबाद शहर में ज़ोरदार बरसात सबब शहर के रोडन रस्तन ते पानी जमा थी वियो आहे। शहर जा रोड तलाव जो मंज़र पेश करे रहिया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अब्बास गुल मस्तोई। जी बिल्कुल पूरी सिंध जी हाँ जैकबाबाद में जो बरसात जो सिलसिलो है वो वक्फे वक्फे सां जारी है। गुज़िरियल ॾींहं मंझंदि खां वठी करे बरसात जो सिलसिलो जारी थियो हुयो उहो सारी राति जारी रहियो। बरसात वसण सबबि जो शहर जा मुख़्तलिफ़ रोड आहिनि, जीअं कोजा रोड आहे, लकड़ा बाज़ार आहे, क़ाइदे आज़म रोड आहे ऐं टावर रोड आहे, उते गोॾे जॾो पानी आहे उहो जमा थियल आहे। इन हवाले सां जॾहिं असांजी म्यूनसिपल इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी त म्यूनसिपल इंतज़ामिया पारां कहिड़ा आहिनि उहो क़दम खयां विया आहिनि। त म्यूनसिपल चेयरमैन आहे आसिफ अली मुग़री साहब, उनजो इहो ई चवणु हुयो त बरसात पवण खां बाद में असां म्यूनसिपल जो अमलो आहे उनखे शहर जो पानी निकाल करण वारे कम सां लॻाए छॾियो आहे। म्यूनसिपल जो अमलो आहे उहो पानी निकाल करण जो कमु उहो करे रहियो आहे। हुन वधीक चयो त म्यूनसिपल जो अमले खे असां हिदायतूं जारी कयूं आहिनि त जीअं शाम ताईं बरसाती पानी आहे उहो वञे, जीअं शहरी आहिनि उहो वधीक तकलीफ़ुनि खां बची सघनि। जी।